अज़ीज़ो नबी साईं ने फरमायो त जंहिंखे ॿियो वाइज़ समझ में न अचे वो मौत ॾे निहारे ॾिसे त मौत कीअं थो माण्हू मारे। कल जेको हमरा तव्हांजे साम्हूं कचहरियूं करे रहियो हो, ॻाल्हाए रहियो हो, खाई रहियो हो, पी रहियो हो, अॼु कीअं हुनजी खाधी ॿधी पई आहे। कल जेको हमरा तव्हां वेठड़ो अॼु कीअं लाश जी सूरत में खतरे ते पियो आहे। कल कीअं घुमी रहियो अॼु वीचारो जनाज़े जी सूरत में खतरे ते पियो आहे। कल जंहिंमें साह अॼु कीअं बग़ैर साह जे सुकी वियो आहे। कल कीअं ॻाढ़ो हो, कीअं रत वेट में मुंह मां जिस्म मां अॼु कीअं हेॾो थी वियो आहे। कल कीअं अशाश पशाश घुमंदो अॼु कीअं खतरे ते वात ते कपां पई आहे, नक में कपां पई आहे, अखियुनि ते कपां रखी पई आहे। ओ यारो हज़ूर फरमायो जंहिंखे ॿियो वाइज़ समझ में न अचे वो मौत ॾे निहारे तो मौत कीअं थो माण्हूअ खे मारे, कीअं थो माण्हूअ खे जनाज़े जी सूरत में बणाए। जेको कल हाँ बंगलनि जाइन में वेठो कारन ते घुमण वारो अॼु कीअं न जे खतरे के जनाज़े के कब्रस्तान खयो पियो वञे। अॼु कीअं न के कब्र में सोड़ीअ सामीअ में लाथो थो वञे। ओ यारो चांडियो साहब कॾहिं वञी इहो बि नज़ारो ॾिसंदा कयो त कीअं था मुर्दे खे कब्र में लाहिन। यार जंहिं कब्र जी विकराए ॿिन फुटन खां अढाई आहे, हाँ जंहिंजी देग शिके जेके कद जे हिसाब सां 5.5 फुट आहे। ओ यारो जेको बंगलनि ऐं कारनि ते सफ़र करण वारो जेको हाँ आराम ऐं नरम गदन ते सुम्हण वारो उनखे कीअं ज़मीन ते सुम्हारियो थो वञे, कीअं हुनजे मथां तख्तादा रखिया वञनि, कीअं यारो हुनजे मथां मण मिटनि जा रखिया था वञनि। ओ यारो इहा थोरो फिक्र ऐं सोच पाण में पैदा कयो। इहो वक़्तु सभिनी ते नबी साईं फरमायो अचणो आहे। हाँ इहा सोच पाण में पैदा कयो त मौत कीअं थो माण्हूअ खे मारे, कीअं थो माण्हूअ जो रूह परवाज़ थी वञे, कीअं माण्हू जनाज़े जी सूरत में थो थी वञे, कीअं कब्र जे हवाले कयो थो वञे। तॾहिं अल्लाह फरमायो सुम्म सबील यस्सर सुम्म अमातहु फअकबर। अल्लाह फरमाया मांजी मेहरबानी जो मां आसानी करे अम्मा जे पेट मों तोखे कढियो मां सुम्म अमातहु फअकबर ऐं तोखे कब्र जी पेट जो मेहमान बणाइणो आहे। तोखे कब्र जी पेट जो अमानत कयो त मां तोखे कब्र जी तैयारी करणी आहे। तोखे पैदा ई कब्र लाइ कयो त मां अल्लाकुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ तालमून सुम्म कल्ला सौफ तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवन्नल जहीम सुम्म लतरवन्नाइनल यकीन सुम्म लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम।
ओ चांडियो साहब खुदा जो वास्तो दो मौत ॾे नज़र कयो ॾिसो त इहो मौत कीअं थो भाइरनि खां जुदा करे ॾिसो त इहो मौत कीअं ॿिए मां खां जुदा करे ॾिसो त इहो मौत कीअं ज़ाल ऐं बचनि ऐं ॿारनि खां जुदा करे ॾिसो त इहो कीअं मौत बंगलनि मां कढी वञी क़बर जे हवाले थो करे ॾिसो इहो मौत कीअं कारने पेजारनि खां कढी हाँ हाँ सोड़ी सामीअ जे हवाले थो करे ओ यारो थोड़ो पाण में इहो फिक्र पैदा कयो या सोच पैदा कयो मेहरबानी करे पाण संभालियो मौत तव्हांखे न छॾींदो चांडियो साहब हाणे भी मां रस्ते में एक्सीडेंट ॾिसी आयो आहियां वॾी VIP अक्वा गाॾी वॾे हाँ हाँ टालर में अची लगी आमने सामने धक लगियो बुधान पिया चई ब मानू सफा मरखील थी आहिनि हाँ हाँ ओ यारो इहा तो जिंदगी ए झूठे जो जान वारो वारी लगी पई आहे कुल्लु मन अलैया वात वयबका वजो रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम फबई आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान खुदा जो वास्तो दो चांडियो साहब सोचो मौत लाइ क़बर जे लाइ फिक्र कयो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो हीअ दुनियादारी हे बंगला हे कारियूं हे पेजोरा हे ज़मीन हिते पयूं थुका खाईंदी ओ मुंहिंजा अज़ीज़ो हे बच्चा हे ॿार हेसि ताईं साथ ॾींदा जेसि ताईं सिसीअ में साह मरण खां बाद में सब वारो वारो कंदा अबू अम्मा भी वारो वारो अम्मा मिठी अखियुनि में पानी धारींदी पर चवंदी मुंहिंजे बच्चे खे खणो अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले कयो अबो वेचारो रोईंदो त सयूं बेहोशी जा दौरा थींदुसि पर चवंदो अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले कयो ज़ाल वेचारी बेवात थींदी रोईंदी त सयूं पर चवंदी मुंहिंजे मुड़ुस खे अल्लाह जे हवाले कयो क़बर जे हवाले कयो ओ यारो बच्चा ॿार रोईंदा त सयूं चवंदा असां यतीम थी विया असांजे अबे खे पर खणो अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले कयो सभु सिर्फ़ इहे ई लफ़्ज़ चवंदा वारो कयो देर न कयो मतां जनाज़ो सुजी वञे मतां फाटी पवे मतां बदबू थिए मतां गिला थी पवञे सभिनि जा लफ़्ज़ इहा हूंदा त अल्लाह जी शइ अल्लाह जे हवाले कयो ओ यारो सभु चवंदा क़ालू लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अबो या मां या बच्चा या बार या दोस्त या बाब कब्र में गॾु न ईंदा कोई न ईंदो वमायल माल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाकियातुस सालिहात अञा वॾे आवाज़ अञा ईमानी जज़्बे सां ओ चांडियो साहब मां मिंथ करण आयो आहियां मां मेड़ करण आयो आहियां मां अमड़ने भेनरनि खे लाउड स्पीकर जे ज़रिए मोदबाना गुज़ारिश करण आयो आहियां ओ अमड़ियूं वारो वारो लगी पई आहे हज़रत इज़राइल जी देरी न थी थिए
अमड़ियूं भेनरियूं भी मरन थियूं, असांजा नौजवान भाइर भी मरन था, पोड़ा भी मरंदा। हाणे मां वियुमि सांगड़ जे पासे ॾे, मांखे ॿुधायो चई हिक घर जा ओ साईं 10 भाती चिंगटीअ ते चढ़िया वञनि पिया। शादीअ जे प्रोग्राम में ठही संभरी श्रृंगार जी ख़ुशी कंदा वञनि पिया। अचानक बस वॾी स्पीड में अची वई, ठा करे चिंगटीअ सां लॻी। सभिनी माण्हुनि खे चिठाड़े वई, चवनि पिया जेसिताईं 10 जो 10 माण्हू थॾे तई मरी विया, घर खे ई तालो अची वियो। ख़ुदा जा बानो सोचो। मांखे हिकिड़े दोस्त वीडियो ॾेखारियो, हिक घर जा 9 भाती रात जो टीवी ॾिसी ॾिसी पोइ सुम्हिया। हेॾो गैस जो चुल्हो हले पियो, जनवरी जो महीनो सी, दरियूं दरवाजा बंदि कयो, सुम्ही पिया। टीवी ॾिसंदे ॾिसंदे टीवी भी हले पई, चुल्हो भी हले पियो। सभिनी खे आराम सां आस्ते आस्ते निंड ईंदी वई। वारे वारे सां सभु सुम्हंदा विया। 1 बजे गैस बंद थी आहे, सरकार जे तरफ़ खां गैस बंद थी वई। हिननि को चुल्हो बंद करणु विसरी वियो। ओ यारो 5 वगे वरी गैस मोटंदी आहे। जीअं जो गैस आई त सॼे कमरे खे वराए वई। जेके भी घर में मौजूद हा, जेके भी कमरे में 9 जो 9 मौजूद हा, नंढा ॿार भी हा, जिन में ज़ेफा भी हूं, जिन में नौजवान भी आ। ओ यारो वीडियो भरियो पियो आहे फेसबुक ते, ॾिसी सघो था गैस अची वरायो आहे। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, 9 जो 9 उते जो उते, नंढा वॾा हा जवान सभिनी जा वात खुली आहिनि, हथ फिरी आहिनि, उज़वा टेड़ा लॻा पिया आहिनि। सुबुह जो सुबुह उते जो उते मरी था वञनि। ख़ुदा जा बानो छाते मस्ती कई अथव, छाते आकड़ कई अथव, छाते वॾाई कई। मां अगले दफ़े भी तव्हांखे इहो अर्ज़ु कयो, यार महिरबानी करे नेक थियो, निमाज़ी थियो, क़ुरान जा आशिक़ थियो, अल्लाह जे मस्जिदनि खे आबाद कयो। ओ यारो अल्लाह जे सॾ ते डोड़ंदा जो तव्हां मर्द, हय्या अलस्सलाह, हय्या अलस्सलाह, हय्या अलल फलाह, हय्या अलल फलाह। ऐं मां मिड़ने भेनरने न्याणियुनि खे मोदबाना गुज़ारिश थो कयां, ओ मिड़ियूं, ओ मुंहिंजूं भेनरियूं, तव्हां भी नमाज़ पढ़ो। तव्हांखे भी मरणो आहे, तव्हांजे लाइ भी कब्र इंतज़ार में आहे, तव्हांखे भी दुनिया जो जान छॾणो आहे। तंहिंजे करे तव्हां भी पाण संभालियो। मां तव्हां भाइरनि खे भी अर्ज़ु थो कयां, ओ भाइरो तव्हां भी नमाज़ां पढ़ो, पंहिंजनि घर भातियुनि खे भी नमाज़ां पढ़ायो, नेक थियो, राज़ी कयो अल्लाह खे। क़ुरान मजीद सां यारी रखो। हाँ हाँ पाण खे टच मोबाइल जे ग़लत इस्तेमाल खां बचायो, पाण खे इंटरनेट जे ग़लत इस्तेमाल खां बचायो, पाण खे रागन खां, फिल्मन खां, ड्रामनि ऐं साज़न खां बचायो। ओ यारो अल्लाह जो वास्तो तो संभालियो। हिकु दफ़ो ज़िंदगी मिली अथव, वरी न मिलंदव। कहिड़ा मुआ मोटिया आहिनि जो यारो तव्हां मोटंदो। अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फ़तआला अल्लाहुल मलिकुल हक़ ला इलाहा इल्ला हुवा रब्बुल अर्शिल करीम। वमन यदउ मअल्लाहि इलाहन आखर ला बुरहान लहु फइन्नमा हिसाबुहु इंद रब्बिह इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून। वक़ुल रब्बि इग़फिर वरहम वक़ुल रब्बि इग़फिर वरहम वक़ुल रब्बि इग़फिर वरहम
वक़ुल रब्बि ग़फ़िर वरहम वअन्त ख़ैरुर राहिमीन। मेहमान थी आया हूं दुनिया में। खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल गफ़ूर। और चांदे साहब हलाला लगी पया कल हो टियों ॾियारो हो असांखे भी हलणो आहे, असांखे भी मरणो आहे। मरण खां पहिरीं पाण संभालियो, मरण खां पहिरीं पंहिंजे रब खे राज़ी कयो, मरण खां पहिरीं पंहिंजे अल्लाह खे परचायो। सदैव तो अल्लाह नीमू इला रब्बिकुम व अस्लिमू लह। सदैव तो अल्लाह ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। टाइम तो यार मोटी जो अल्लाह जे दर ते ठा क्यों पंहिंजे रब से। मामणे ने भेनरनि खे भी गुज़ारिश तो कि आमणियों तव्हां भी मुसलत ते अचो, तव्हां भी क़ुरान शरीफ़ जी तरफ़ अचो।